अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। अॼु आउं तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां ख़ूबसूरत बकरी। दोस्तों, अॼु असां हिन बकरी जी तारीफ़ कंदासीं। दोस्तों, हिन बकरी जो कलर ऐं हिन बकरी जा सिंग ऐं हिन बकरी जा कन ऐं हिन बकरी जे खीर जे बारे में। तो दोस्तों, हिन बकरी जे खीर जे बारे में अगरि तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि, तव्हां सभु दोस्त हैरान थी वेंदव। तो ॾिसो, खीर बकरी कोन थी ॾे, अलाह जी कुदरत ॾिए थी। अलाह साईं हिन में कोई अहिड़ो रखियो आहे पंहिंजो निज़ाम, जो हिन बकरी में माशाल्लाह एतिरो खीर आहे जो मुंहिंजूं 2 न्याणियूं आहिनि, उहे पी ढव थियूं करनि बकरी जो खीर। ऐं असां हिन बकरी जे खीर मां चांहि बि ठाहींदा आहियूं। ऐं दोस्तों, जेको खीर बचंदो आहे उहो असां पंहिंजे पाड़ेसी सौट ऐं मासातनि खे ॾींदा आहियूं। दोस्तों, हिन बकरी खे ॻोल्हण जे लाइ मां टंडो आदम जी पीढ़ी ते वियुसि, नवाब शाह जी पीढ़ी ते वियुसि। मूंखे साईं ही बकरी न मिली। त पोइ थोरी देरि खां पोइ 2-3 ॾींहंनि खां पोइ इतवार जो ॾींहुं हो, मुंहिंजे दोस्त हिकिड़े मूंखे फ़ोन कई। मूंखे चयईं किथे आहीं? मूं चयो अलाए का इमरजेंसी थी वई हूंदी, एॾो जल्दी पुछे थो किथे आहीं। हुनखे मूं चयो मां घरु आहियां। मूंखे चयईं 5 मिंटनि में मेमण ॻोठ जी पीढ़ी ते अची पहुच। त मां बि देरि कोन कई, मोटरसाइकिल ॿाहिरि कढे मोटरसाइकिल खे किक हणी छिके रखियुमि। मेमण ॻोठ जी पीढ़ी ते 15 मिंटनि में पुॼी वियुसि। दोस्तों, हुते आउं जीअं पुॻुसि, मूंखे चयईं तुंहिंजे लाइ बकरी वठी छॾी आहे। चयो न, आउं ईअं बकरी वठंदुसि कोन, आउं बकरी ॾिसंदुसि। हुते वियुसि त मूं बकरी ॾिठी। बकरी मूंखे माशाल्लाह ॾाढी वणी। ओह में थणनि में सुठी बकरी हुई। त मूं चयोमांसि ठीकु आहे, वठी अथई त हाणे हल घर काए हलूं। त दोस्तों, जीअं असां रश्को कराए बकरी खे घर खणी आयासीं, बकरी खे अची मूं घर ॿधो ऐं हिकिड़ी बकरी जी पिक्चर कढे मूं व्हाट्सअप स्टेटस लॻाए छॾियो। त जीअं दोस्तनि स्टेटस ॾिठो त मूंखे फ़ोनूं करणु लॻा। चई यार फैज़, बकरी किथां वठी आयो? बकरी असांखे ॾे। मूं चयो बाबा ईअं कोन थींदो, बकरी मां पंहिंजे शौक़ु सां वठी आयो आहियां, पंहिंजे घर लाइ वठी आयो आहियां, हिन जो खीर खाईंदुसि। तव्हांखे बकरी छा लाइ ॾियां? चए यार अहिड़ी बकरी जी असांखे बि तलाश आहे। मूं चयो अहिड़ी बकरी जी तव्हांखे तलाश आहे, तव्हांखे ॿी वठी ॾींदुसि। त सही न, दोस्तनि ज़िद कयो असांखे बकरी ॾिए, न त ॻाल्हाइण खां हलिया वेंदासीं। मूं बि बाबा सिधो जवाबु ॾेई छॾियो। मूं चयो ॻाल्हायो न ॻाल्हायो, बकरी कोन ॾींदुसि। चलो, मूं दोस्तनि खे त हथ पेर जोड़े मनाए विधो। साईं जीअं घर आयुसि त मुंहिंजा सौट मासात सभु घर मुंहिंजे वेठा हुआ। अलाए छा मसइलो आहे। पुछा कई मान, भाउ छो आया हो, छा लाइ, ख़ैरियत आहे? चवणु लॻा साईं असांखे बकरी खपे, जेका तूं बकरी वठी आयो हुई न, असांखे उहा बकरी खपे। मूं चयो यार तव्हांजो दिमाग़ सही आहे अलाए ख़राबु आहे? बकरी तव्हांखे ऐं छो ॾियां, छा लाइ ॾियां? बकरी मां पंहिंजे शौक़ु सां वठी आयो आहियां। हिन बकरी मां इनशाअल्लाह मुंहिंजा वॾा वॾा फार्म थींदा ऐं हिन बकरी मां मूंखे अलाह साईं गंज ॾींदो। दोस्तों, जीअं त तव्हांखे पहिरियां बि वीडियो मोकिलींदो आहियां यूट्यूब ते व्लॉगनि जे ज़रिए, या बकरियूं तव्हांखे ॾेखारींदो आहियां। त मुंहिंजे चाचे हिकिड़ी बकरी वरिती, हुन मां माशाल्लाह हींअर हुनजा पंहिंजा फार्म आहिनि। 3-4 नस्लनि जूं बकरियूं आहिनि।
माशाअल्लाह हुई ॾाढो ख़ुशि आहे। त मूं बि इहा सोच करे हीअ बकरी वठी आयुसि। तो अलाह मालिक अलाह हिन में मूंखे गंज करे ॾींदो इंशाअल्लाह। हिन बकरी मां सुठो कमाईंदुसि। दोस्तों तव्हांखे बि अगरि अहिड़ी बकरी का खपे त मूंसां लाज़मी राब्तो कजो, तव्हांखे इंशाअल्लाह अहिड़ी बकरी वठी ॾींदासीं, मसइलो न आहे। त दोस्तों तव्हांखे अगरि बकरी सुठी लॻे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब बि लाज़मी कजो ऐं बेल आइकन दॿाए छॾिजो ऐं फैज़ सिंधी खे दुआउनि में लाज़मी यादि रखिजो। अहिड़ा सुठियूं बकरियूं खणी ईंदुसि पंहिंजे व्लॉग में, इंशाअल्लाह तव्हांखे बि ॾाढो मज़ो ईंदो। त दोस्तों इंशाअल्लाह अगली वीडियो में तव्हां सां गॾु हूंदासीं। फैज़ सिंधी खे ॾींदो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।